सॻी में सहाफ़ी इतिहाद ख़ैरपुर जे सॾ ते राणीपुर मां 5 ॾींहं अॻु नारो जे सीनियर सहाफ़ी नियाज़ भंभरो जे मुबैना अगवा थी वियल ॾोहिटे ॾहीं क्लास जे शागिर्द मोहम्मद नवाज़ भंभरो जी बाज़ियाबी लाइ नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे माण्हुनि जो नेशनल प्रेस क्लब सॻियुनि में एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कंदे सहाफ़ी गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी लाला इशफाक अहमद भागत, मोहम्मद अली मंगणेजो, हाजी खान इसबाणी, जीए सिंध पोरियत संगत जे ज़िलई अॻवान कामरेड आशिक चना ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि चयो त शागिर्द मोहम्मद नवाज़ भंभरो खे राणीपुर मां 5 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो, पर अफ़सोस जो राणीपुर ऐं कुंभ पुलिस हद जो तकरार में रुधल आहे। शागिर्द मोहम्मद नवाज़ भंभरो जी बाज़ियाबी लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं सबबि सीनियर सहाफ़ी नियाज़ भंभरो जे ख़ानदान में सख़्त परेशानी ऐं मायूसी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। IG सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त शागिर्द मोहम्मद नवाज़ भंभरो खे बाज़ियाब करायो वञे।